अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे कहाणी। कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। किस्त 14 तारिक आलम अबड़ो। तारिक आलम अबड़ो जो जनम 10 अप्रैल 1958 ईस्वी में कंबर अली ख़ान ज़िले लाड़काणे में थियो। हिन जा वॾा 1960 ईस्वी में हैदराबाद शहर लॾे आया, जिते हिन पंहिंजी स्कूली ज़िंदगीअ जी बाक़ाइदे शुरूआत कई। 1982 ईस्वीअ में MA सिंधी सिंध यूनिवर्सिटीअ मां कयाई। 1987 ईस्वीअ जे विच धारा संदसि गुर्दा ख़राब थी पवण करे खेसि सरकारी ख़र्च ते गुर्दनि जी पेवंदकारीअ लाइ लंदन उमाणियो वियो। हिन 1999 ईस्वीअ में सिंधी अदबी बोर्ड में मुलाज़मत अख़्तियार कई। तारिक आलम जो पहिरियों नज़म 1975 ईस्वीअ में ऐं संदसि पहिरीं कहाणी पावली 1978 ईस्वीअ में शाया थी। हू उन वक़्त खां लाॻीतो लिखी रहियो आहे। संदसि पहिरियों कहाणी जो मजमूओ राति सांत ऐं सोचियूं 1981 ईस्वीअ में शाया थियो। हिन जो नाविल रहिजी वियल मंज़र जे उनवान हेठि 1984 ईस्वीअ में शाया थियो, जंहिंखे इंस्टीट्यूट ऑफ सिंधाला जी तरफ़ां साल 1984 ईस्वीअ जी बहितरीन अदब जे एवॉर्ड सां नवाज़ियो वियो ऐं साॻिए साल में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन तरफ़ां नसीम खरल गोल्ड मेडल पिणु ॾिनो वियो। 1990 ईस्वीअ में संदसि हाइकनि जो मजमूओ मोरन ऊचा घाट। 1992 ईस्वीअ में संदसि सफ़रनामो लंदन तुंहिंजा केॾा रूप ऐं 1998 ईस्वीअ में संदसि कहाणी जो मजमूओ सुञाणप जी ॻोल्हा में पधिरा थिया। संदसि पहिरियों टेली नाटक चंड रही थो दूर 1979 ईस्वीअ में कराची सेंटर तां पेश कयो वियो। हिन वक़्त ताईं संदसि 25 टेली नाटक टेलीकास्ट थी चुका आहिनि। हुन सहाफ़ती दुनिया में 1992 ईस्वी धारा कालम कहाणीअ जे सिरे हेठि कालम लिखिया। हू हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोर में रहे थो। हिन ई कहाणी लॻभॻि 8 वरिय खां पोइ लिखी आहे। कहाणी रिश्तो। तारिक आलम अबड़ो। पाणीअ जा सिप भरींदे महसूसु थियुसि ख्वाब ज़हन में अचण बजाए गिलास में लही वियो हुजे। अहिड़ो ख़्यालु ईंदे मुसवर जा चप गिलास जे नफ़ीस किनारीअ ते ठापरजी विया। ख्वाब खे को ज़ाइको बि थींदो आहे, मुसवर सोचियो। हिन जा चप जवाब जी ॻोल्हा में गिलास जे किनारीअ खे चुमण लॻा। ख्वाब जो बि पाणीअ वांगुरु बेनाव ज़ाइको थींदो आहे। ख्वाब जो त को रंग बि नाहे थींदो। ख्वाब पाणीअ वांगुरु ट्रांसपेरेंट थींदो आहे, जंहिंजे मथाछिरे खे ना तमामु ख़्वाहिश जी रोशनी जॾहिं बि पंहिंजनि आङुरियुनि सां छुहंदी आहे त ख्वाब पाणीअ में केतिरा ई रंग रूप जनम वठंदा आहिनि। ख्वाब पाणीअ जहिड़ो कुझु आहे या शायदि सहरा में पाणीअ ढुक लाइ चौंकिड़ियूं भरींदड़ हरण जी दुन में लिकल मुश्क जी महक आहे। ख्वाब जीवन जो हिसो रहिया अथसि या हुनजो जीवन कंहिं मुसलसिल ख्वाब जो हिसो। ॿई हिक ॿिए जो लाज़िम जुज़ आहिनि। बारोतण में माउ जे चहिरे खे हथड़नि में झले आशिक़ जीअं ॾिसणु लॻो। माउ पुछियो होसि, छा थो ॾिसे राणा, तूं ख्वाब आहीं छा? चई वेठो। माउ मुसवर जे मासूम सवाल ते मुरकी पई हुई। मुरकंदे जवाबु ॾिनो हुआईं, मां ख्वाब न पर तुंहिंजी माउ आहियां। सालनि खां पोइ जॾहिं घर जे अङण में मुसवर जे हम उमिरि 19 साल में पेर पाए निमोरियुनि सां टिंडरियल टारियूं अङण जे खूह मथां निमाए छॾियूं हुयूं ऐं गर्मीअ में गूंगी थी वियल टिपहरीअ जो घर जे रोशनदाननि ते रांदि कंदड़ झिरक ऐं झिरकीअ जे चुरपुर समूरे घर में ॿुरी रही हुई त पर भरो बनीअ ते उसिरियल बबुर में गेरे जी सींड दौरान विरांडे में क़दीम खट ते सुतल माउ जे सीने में सूर छोली बणिजी उभरी आयो ऐं मुसवर खां माउ खसे हलियो वियो। मुसवर माउ जे मुक़दस चहिरे खे जवान हथनि में पकिड़े मजज़ूबियत मां पंहिंजो पुराणो सुवालु वरजायो, अमा तूं ख्वाब आहीं छा? पर जवाब में माउ खे लाजवाब ॾिसी बेचैन थी वियो। उतावलाईअ मां माउ जे गलनि ते हथनि जे पकड़ सोघी करे लुढ़क रोके रड़ कई हुयईं।
तूं ख्वाब आहीं छा? अमा, ओ मुंहिंजी अमा। वॾो भाउ गिराटड़ी पाए ॿाहिरि वठी वियो हुउसि। ॿाहिरि अची भाउ जी गिराटड़ीअ मां छॾाइजी छिॼी पियल तस्बीअ जीअं गिलम ते पखिड़िजी वियो। सुॾका लुड़क ऐं मुसविर गॾिजी विचड़ थी विया। शाम जो लुड़कनि ऐं सुॾकनि खां जुदा थियो हो त डायरीअ में लिखियो आई, असां मुसलसल ख्वाब में जी रहिया आहियूं, जंहिंमां जॾहिं बि लम्हनि लाइ सुजाॻ थियूं था त कंहिं न कंहिंखे विञाए वेहूं था। कॾहिं जे ख्वाबनि जे अध मां जाॻती हुअसि त को महसूसु थियो हुयुसि कंहिं संदसि चपनि ते रखियल गिलास खे छुलकाए विधो। अहिड़नि छुलकी पियल ख्वाबनि मां चिरकी जाॻण खां पोइ हिकदमि कपिड़ा छंडण लॻंदो हो। राति छुलकियल ख्वाब मां सुजाॻीअ ते कमीस छंडण बजाए लाहे जीअं ई बेडरूम जो दरवाज़ो खोले ॿाहिरि वञणु लॻो हो, रूप जागी मुसवर जे उघाड़नि पुठनि ते लम्हे लाइ हैरान निगाह विझी निराकड़े लहजे में पुछियो हुयुसि, केॾां? ख्वाब कमीस ते छुलकी पियो आहे। ॻोरियल आवाज़ में चयो हुआई, टंगण थो वञांसि, कमीस खे या ख्वाब खे? निंड्राकीअ मुर्क सां पुछियो हुआई ऐं मुसवर जे जवाब जो इंतज़ारु करण खां सवाइ चादर वराए सुम्ही रही हुई, जो हूअ पहिरें ॾींहं खां अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जी आदी बणिजी चुकी हुई। जंहिं ॾींहुं रूप जी गाॾी शहर जो अंधो मोड़ कटींदे सुनसान रोड जे विच ते ओचितो झुकी कुझु खणंदड़ मुसवर सां टकराइजी वई हुई, रूप वाइड़ाइप मां ब्रेक हणी स्विच ऑफ करे हिन ॾांहुं वधी हुई। हू उन वक़्तु गोॾनि भर वेहण जी कोशिशि करे रहियो हो। मथे मां रत जी लकीर खाॿीअ भिरूअ वटां पेचरो मटाए गल जे मथियां हॾीअ वटि अची साही पटी हुई। ही अव्हां विच रोड ते छा करे रहिया हुयो? रूप अॻिते वधी उथाण चाहींदे पुछियो हुयुसि। हिन पाण भरो थी रूप ॾांहुं निहारण बिना अणपूरो जुमिलो ॻाल्हायो हो, पोपट जी? रूप बेसमझीअ मां चयो। खयमि पे त किथे कंहिं फीथे हेठां न अची वञे। चवंदे मुसवर मुठ मुकमिल खोले छॾी हुई। रूप मुसवर जे साॼे हथ जे खुली पियल हथ तरीअ ते ज़ाहिर थींदड़ पोपट ॾांहुं निहारे अजब मां चयो हो, पर ही त मुअल आहे। हा, पर पोइ बि आहे त पोपट न। मुसवर जवाबु ॾेई कुझु ॻोल्हण लॻो हो त निगाह वञी कार जे अॻिए फीथे वटि पियल डायरीअ ते बीठी हुअसि। रूप डायरी खणी ॾांसि वधाई हुई, महिरबानी, हिन चयो हो ऐं पोपट खे डायरीअ में सांढे वञणु लॻो। अव्हां खे मथे में धकु लॻियल आहे, चवंदे रूप ड्राइविंग सीट ते वेही छत में लॻियल टिशू पेपर कैरियर में फाथल बॉक्स मां ॿ चारि टिशू कढी मुसवर ॾांहुं वधाया। हिन अॻिते वधी खांसि टिशू वठंदे रूप जे चहिरे ते लही आयल अछीअ चग जे खीर धारा ऐं महिरबान नेणनि में निहारियो हो त लम्हे लाइ मुसवर खे मंझंदि पंहिंजी माउ जो परतो नज़र आयो। अचो अव्हां जी बैंडेज कराए छॾियां, रूप चयो होसि। मुसवर टिशू वठी चहिरे ते ज़रे घटि ॼमी वियल रत खे उघंदे चयो हो, महिरबानी, मुंहिंजे ज़ख़्म खे अव्हां जे ॾिनल टिशूज़ खां वधीक ॿीअ कंहिं बि फर्स्ट एड जी ज़रूरत नाहे। रूप खे हू कंहिं दीवाने जहिड़ो लॻो। हूअ का देर हिन जी लापरवाहीअ सां खजंदड़ विखुन में निहारींदी रही हुई। रूप जी निगाह मुसवर जे विखुन सां विछड़ी पई हुई। हिन शऊरी तरह पंहिंजी निगाह जो ध्यानु रोड ॾांहुं मोड़ियो हो ऐं कार स्टार्ट करे मुसवर खे क्रॉस कंदे अॻिते वधी हुई त संदसि निगाह बैक मिरर में ॿीहर हुन जे विखुन सां विछड़ी पई हुई। हू चाहण जे बावजूदि बैक मिरर तां निगाह हटाए न सघी हुई त कार खे साइड ते पार्क करे मुसवर खे बैक मिरर मां पाण ॾांहुं ईंदे ॾिसंदी रही हुई। मुसवर रूप जे कार भरिसां मटण लॻो। हू दरवाज़ो खोले ॿाहिरि निकिरी साणसि मुखातिब थी हुई। ॿुधो, मुसवर बीह रहियो, अव्हां केॾांहुं वेंदा? अव्हां हलंदियूं? मुसवर जवाबु ॾियण बजाए सवाल कयो। हू लम्हे लाइ हॿकी हुई, पर ॿिए लम्हे न ॼाण कहिड़े यकीन तहत चयो हुआईं, जी। मुसवर फिरंट सीट ते वेहंदे चयो हो, फेरियर हाल।
फिरियल हाल। रूप गियर मटाए क्लच तां पेर हटाए छॾियो हो, गाॾीअ जे बदिलजंदड़ गियर सां ॻाल्हियुनि जा गियर बि बदिलजण लॻा हा। मुंहिंजो नालो रूप आहे, मां मुसविर आहियां, तस्वीरूं ठाहींदा आहियो, आइडियाज़ विकिरो कंदो आहियां। मसलन केतिरनि ई डायरेक्टर्स जे सीरियल्स जे लाइटिंग ऐं ख़ूबसूरत फ्रेमिंग में मुंहिंजी अखि जी सूंहं शामिल आहे। कुझु नाम्यारनि मुसविरनि जी अहम लैंडस्केप मुंहिंजी फोटोग्राफीअ जी रिप्रोडक्शन आहे। फिरियल हाल ई छो था हलो? बहार जे पहिरीं गुलनि जी निमाइश आहे, फोटोग्राफी कंदव? न, हिकु लॉन्ग प्ले जे क्लाइमेक्स सीन जी कैमरा प्लेसिंग लाइ अॻुवाट वञी प्लानिंग करणी आहे। अव्हां मूंखां नथा पुछो त मां छा कंदी आहियां? मुंहिंजे ख़्याल में अव्हां ब्यूटिशियन आहियो। रूप गैर यकीनी निगाहनि सां मुसविर खे घूण लॻी हुई। ईअं छो थियो ॾिसो? अव्हां कीअं ॼातो? अव्हां जे खाॾीअ जे विंड स्क्रीन जे कुंड ते चोटियल स्टीकर खे ॾिसी। ओहो, रूप पुरसुकून खिल खिली चयो हो, अव्हां ज़ाहिरी तौर एतिरा हाज़िर दिमाग़ नज़र नथा अचो जेतिरा आहियो। जंहिंखे अव्हां हाज़िर दिमाग़ी थियूं सम्झो सो त मुंहिंजे प्रोफेशन जो हिसो आहे। मुंहिंजे ख़्याल में अव्हां जी उमिरि मुश्किल सां 30 साल हूंदी, पर मुंहिंजो मुशाहिदो अव्हां जी उमिरि खां ॿीणो आहे। मुसविर जुमिले दौरान रूप जे चहिरे ते लहराईंदड़ अछी चग जी खीर धारा में निहारे वापसि विंड स्क्रीन में निहारण लॻो। उहो सॼो ॾींहुं रूप ब्यूटी पार्लर खे पंहिंजनि स्टेट असिस्टेंट्स जे हवाले छॾे शहर जी क़दीम इमारतुनि, बाज़ारुनि, बाग़नि, फुटपाथनि खे बदिलजंदड़ पहिरनि जी रोशनीअ में मुसविर जी निगाह सां ॾिसंदी ऐं हैरान थींदी रही हुई। 45 सालनि में रूप पंहिंजे शहर खे एॾो मुख़्तलिफ़, एतिरो हसीन पहिरियों भेरो ॾिठो। हिनखे पहिरियों भेरो अहसासु थियो हो रंगनि जो, रोशनीअ सां केॾो गहरो तालिक हो। केतिरी न थोरे वक़्फ़े में पाछनि जे वधण ऐं घटिजण सां शहर जे बाज़ारनि ऐं पाड़नि जा मूड बदिलबा थी विया। रूप खे शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि ऐं बाज़ारनि जो मुशाहिदो कंदे पंहिंजी प्रोफेशनल ज़िंदगीअ में आयल केतिरा ई चहिरा यादि अची विया हुआ, जिन खे उन्हनि पाड़नि, बाज़ारनि, बाग़नि ऐं इमारतुनि में वाज़ ॾिसी वरितो। हिन सोचियो हो के चहिरा सरसब्ज़ बाग़नि जहिड़ा हूंदा आहिनि, के क़दीम इमारतुनि जहिड़ा, के मस्जिदुनि जहिड़ा मुक़दस, त के कच्ची मिटीअ मां जुड़ियल सादा मगर पुरकशिश नेपियर रोड जे दरीचनि खे ॾिसंदे हिनखे अहिड़ा केतिरा चहिरा यादि अची विया हुआ जन ते मेकअप कंदे औरत हुअण जे बावजूदि हिन पंहिंजे वजूद में रत जी वहक खे तेज़ थींदे महसूसु कयो हो। लड़ीअ शाम जो मेरियट में काफ़ी पीअंदे मुसविर काफ़ी ऐं सिगरेट पीअंदड़ रूप जे चहिरे ते झूलंदड़ अछनि वारनि जी चग खे आङिरियुनि में झले संदसि महिरबानी नेणनि में मजज़ूबियत मां ॾिसंदे चई वेठो हो, तूं कोई ख्वाब त नाहीं? रूप मुसविर जे सवाल खां वधीक संदसि लहजे जी मासूमियत ते माउ जियां मुरकी पई हुई। हिन सिगरेट मां ऊन्हो कश हणी समूरे धुएं खे सीने में समाए चयो हो, मां ख्वाब ऐं हक़ीक़त जी सरहद आहियां। रूप खे सूटो हणंदे ॾिसी मुसविर खे ॻोठ वारे घर जे अङण में बीठल संदसि हम उमिरि निम यादि अची वई हुई, जंहिंजी छांव में खट रखी हिन जी माउ ॿीड़ीअ मां सूटा हणी धुएं मां मूमल जे काक जहिड़ा रस्ता ठाहींदी, पाड़े जे औरतुनि सां कचहरी कंदी हुई ऐं हू संदसि भर में वेही उन धुएं मंझां माउ जे साहनि ऐं संदसि जिस्म जे सुरहाण खे पंहिंजे सीने में समोईंदो वेंदो हो। रूप काफ़ीअ जो मग टेबल ते रखी ख़बर नाहे कहिड़े पूर में पइजी वई हुई। मुसविर पंहिंजा ॿई हथ रूप जे हथनि मथां रखी धीरज मां चयो हो, रूप मूंसां शादी कंदीअ? रूप जे तारूअ मां खिवण जहिड़ी शइ पार थी पेरनि जे तरीअ मां निकिरी काफ़ी हाल जे कालीन में ग़ाइब थी वई हुई। हूअ का देर टेबल ते रखियल गुलदान जे गुलनि में बिना सोच जे निहारींदी रही हुई ऐं पोइ एबनॉर्मल टहक ॾेई खिली पई हुई। रूप खे उन पल पंहिंजा उहे ॿई मुड़ुस यादि आया हुआ
जन मां पहिरीं खेसि उन करे छॾे ॾिनो हो जो हूअ खेसि ॿार ॼणे ॾेई न सघी हुई ऐं ॿिए हिन सां उन करे शादी कई हुई जो संदसि पहिरीं ज़ाल ॿार ॼणे गुज़ारे वई हुई, जंहिंखे संभालण लाइ हिकु त माउ जी ज़रूरत हुई। ॿार जेको ज़हनी तरह एबनॉर्मल ॼाओ हो, तंहिंखे रूप पंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु सम्झी तातींदी रही, पर आख़िर उहो ॿार बि 10 सालनि जी ॼमार ते पहुची खांसि जुदा थी वियो त रूप ज़हनी दॿाउ जो शिकार बणिजी वई हुई। उन ॾींहंनि में रूप खे कुदरत सां हर वक़्तु हिकु ई शिकायत रहण लॻी हुई त आख़िर हिन उन मासूम ॿार जे पालण में कहिड़ी कोताही कई हुई जो खांसि उहो सहारो बि खसियो वियो, जेको रूप जे ख़ुशियुनि ऐं मसरूफ़ियत जो मुहविर हो। रूप जो ॿार लाइ एतिरो चाह ॾिसी संदसि ॿियो मुड़ुसु बि खांसि परभरो थी ॿियनि औरतुनि में मसरूफ़ रहणु लॻो, जो हू हर वक़्तु नफ़्सियाती दॿाउ जी शिकार औरत सां रही न थी सघियो। रूप खे संदसि भाइरनि वापसि लंदन घुराए वरितो हो। लंदन पहुची रूप होरियां रूटीन लाइफ शुरू करण लाइ हाई स्ट्रीट कैंजिंगटन में बूट्स जे मॉल में कॉस्मेटिक्स शॉप ते जॉब कंदी ब्यूटिशन जो कोर्स मुकमिल करे ॿीहर पाकिस्तान अची मेन तारिक रोड ते ब्यूटी पार्लर खोलियो। रूप अचणु शर्त पंहिंजे पार्लर जे हवाले सां कराचीअ में बेमिसाल फैशन शो कराए शहर जे पोश सोसाइटीअ में साख क़ाइमु कई हुई। 1 साल अंदरि मुल्क जे नामियारनि इंग्लिश मैगज़ीन्स में शाया थींदड़ मॉडल जा मेकअप संदसि ई थोरनि सां रिसालनि जी ज़ीनत बणिजण लॻा। मसरूफ़ियत रूप जो जियापो हुई, हिन जीअण चाहियो थे बिना साही पटण जे, पर मैरियट जी काफ़ी हाल में 28 सालनि जे अरबेले जवान जे जुमिले हिकु दफ़ो ॿीहर रूप खे धोॾे विधो। हिनखे मुसवर जी नीम दीवानगीअ में प्यार सां पालियल पंहिंजे ॿिए मुड़ुस जे एबनॉर्मल पुट जी ज़हानत भरी जुनूनियत नज़र आई हुई। हिन लम्हे लाइ सोचियो हो हू जेकॾहिं जवान हुजे हा त दुनिया खे मुसवर जे अखि वांगुरु ई हसीन ॾिसे हा। रूप टिगो साह खणी सिगरेट खे एस्ट्रे में उछलाए छॾियो हो ऐं नेल पॉलिश लॻल नहनि सां टेबल जी टाप ते बेख़्यालीअ सां जल तरंग वॼाइण लॻी हुई। उहा राति मुसवर संदसि बेडरूम में सुतो हो। रूप उन राति मुसवर में मौजूदु मर्द जा समूरा रूप ॾिसंदी रही हुई। हिकु मज़लूम नौजवान, हिकु पकीअ ॼमार जो शख़्स ऐं हिकु बिल्कुलु मासूम ॿार जो आख़िर में संदसि वजूद में वियो थिए सोढ़ो थींदो। सुबुह थियो हो, मुसवर संदसि अछी चग चुमे हलियो वियो। रूप सम्झो हाणे मुसवर न ईंदो, पर ईअं न थियो। हू ओसी ईंदो रहियो जेसीं रूप साणसि शादी न कई हुई। उन राति समेत रूप मुसवर सां घारल 1095 रातियुनि ऐं ॾींहंनि में संदसि हज़ारें रुख ॾिठा, पर उन्हनि मिलनी रुखनि में घणाई मदरलेस चाइल्ड वारी नज़र आई हुई। उहो ई सबबु हो जो हू तनायुनि में रूप खे मासूम ॿार जीअं बेज़ार कंदो रहंदो हो। हिन जा वधि में वधि दोस्त शहर जे बाग़नि में डोड़ंदड़ नोरीअड़ा, कांव, कबरूं ऐं पाड़े जा कुता हुआ। रूप जॾहिं बि मुसवर सां गॾिजी उन्हनि बाग़नि में वई हुई त हिनखे हमेशह महसूसु थियो हो ॼण उहे समूरा पखी ऐं नंढड़ा जानदार हुनजो ओसीड़ो कंदा हुजनि। खेसि ॾिसंदे ई टारियुनि तां लही बेहिजाबीअ मां मुसवर जे भर अची वठंदा हुआ ऐं मुसवर लिफ़ाफ़नि में आंदल शयूं ॾांहुं वधाईंदो वेंदो हो। उहो सभु त पंहिंजी जाइ, पर मुसवर उन्हनि बाग़नि जे कुझु वणनि ताईं सां ताड़ा मिलाए टहक ॾेई झूननि दोषनि जीअं कचहरियूं कंदो। रूप खे उहो सॼो ॾींहुं त बिल्कुलु यकीन न आयो हो जॾहिं वण जे टारियुनि तां कुझु झिरकियुनि उॾामी अची मुसवर जी खुलियल तरीअ ते रखियल डबल रोटीअ जा ज़रा चुगण शुरू कया हुआ। रूप गुज़िरियल 3 सालनि में उहो बि वाज़े तरह महसूसु कयो। शहर जा पखी ऐं जानदार जेतिरा मुसवर सां प्यार कंदड़ हुआ ऐं हू पाण जेतिरो उन्हनि जे विच में ख़ुशि हूंदो हो, उहो रोज़ानी मिलंदड़ माण्हुनि ऐं महिमाननि सां मिलण खां ओतिरो ई घबराईंदड़ ऐं गुसाईंदड़ हो। ख्वाब मां छिरकी जागण वारी राति रूप खेसि पुठीअ उघाड़ो बेडरूम मां ॿाहिरि वेंदे ॾिसी संदसि अमल में रुखनू विझण बजाए हल्को फुल्को जुमिलो चई चादर वराए सुम्ही पई हुई। हू हिन
ॼातो थिए मुसहर ख़्वाब में पंहिंजे हलंदड़ टीवी नाटक जे सीन खे कंहिं नई एंगल में फ्रेमिंग कंदे जागी पियो हूंदो। छो त हू जॾहिं बि कंहिं नाटक ते कमु कंदो हो त निंड में हुन जी सोच पंहिंजे हलंदड़ कम जे बारे में ख़्वाब जी सूरत में जनम वठंदी हुई। हू जाग ऐं निंड जे विच में बेडरूम मां निकिरी स्टडी रूम में हलियो वेंदो ऐं पंहिंजी पर्सनल डायरीअ में ख़्वाब में आयल आइडियाज़ लिखी छॾींदो, जेके सुबुह थियण खां पोइ हिन खे यादि बि न रहंदियूं हुयूं। मुसहर अगस्त जे वसी पियल आसमान में धोतल सितारनि जी झरमट हेठि अची ख़मीस खे तार ते टंगण बजाए हथनि में भिकूड़े बारिश बनल टेरिस में अची वर्किंग चेयर ते वेही पाण बि छुलकी पियो। सामूंडी हवा राति जे राणीअ जे महक सां वासिजी मुसहर जे नीम ओजागियल ज़हन खे ख़बर न आहे त कहिड़ी ॾसा ॾांहुं खणी वई हुई। संदसि सुॾकनि ते वर्किंग चेयर अॻिते पोइते हली लुॾा खाइण लॻी हुई। ईअं तमामु घटि थियो हो जो ख़्वाब मां जागी सितारनि भरे आसमान हेठि अची सुॾकी पियो हुजे। पर उन राति ख़बर न आहे हिन ख़्वाब में अहिड़ो छा ॾिठो जेको मुसलसल खेसि रुहारींदो थी वियो। का महिल मुसवर ऐं वर्किंग चेयर रोअंदा रहिया, पर पोइ हिन जे सुॾकनि घटिजण सां वर्किंग चेयर बि हलकोरा खाइण बंदि करे छॾिया। सुबुह जो निंड मां जाॻियो हो त रूप हेठिएं चप जे विच ते मैरून रंग जी लिपस्टिक रोके ड्रेसिंग टेबल जे आईने मंझां ॾांहुं ॾिसी शफ़ीक मुर्क सां पुछियो होसि, मिठा राति तारनि जे तिड़के में तो ख़्वाब छुलकियल कमीस खे सुकायो या कमीस ते छुलकी पियल ख़्वाब तोखे सुकाइण में कामयाबु वियो? छो राति वरी कुझु थियो हो छा? मुसहर अणॼाणाईअ मंझां ड्रेसिंग टेबल जे आरसीअ में नज़र ईंदड़ रूप जे महिरबान चेहरे ॾांहुं ख़ाल ख़ाल चेहरे सां तकण लॻो। न रूप बाक़ी रहियल चप खे बि मैरून करे लिपस्टिक खे सोनहरी डंडीअ में ग़ाइबु करे चयोसि, राति मां ख़्वाब में ॾिठो हो कोई ख़्वाब तुंहिंजे कमीस ते पाणीअ वांगुरु छुलकी पियो ऐं तूं निंड मां जागी पंहिंजे ख़्वाब हाणे कमीस खे लाहे सुकाइण लाइ टेरिस ॾांहुं हलियो वियो हुए। अच्छा, हू पलंग ते पाथोली हणी अजब मंझां रूप खे ॾिसण लॻो। रूप कार्नर टेबल तां चाॿियुनि जो छलो खयों हो, दरवाज़े ॾांहुं वेंदे चवंदी वई हुयसि, नाश्तो टेबल ते रखियल आहे, चांहि ठहे पई, छॾिजो, चांहि ठाहे पी छॾिजो। जेकॾहिं थर्मस में ठहियल पसंदि न अचे त कार छॾियो थी वञा, जो अॼु अव्हांखे रिकॉर्डिंग ते 11 बजे पहुचणो आहे ऐं हिन वक़्तु 10 थिया आहिनि। वञण खां अॻु में फ्लैट ऐं कार जूं चाॿियूं खणणु न विसारिजो ऐं फ्लैट जे दरवाज़े खे खुलियो न छॾिजो, प्लीज़ प्लीज़ प्लीज़। चवंदे खिलंदे रूप बेडरूम खां निकिरी वई हुई। मुसहर बेड तां उथी तयारु थी डाइनिंग हॉल में आयो हो। ॿिनि उॿारियल बेदनि मां हिक ते कारा मिर्च ऐं लूणु छणकाए रातो के ख़्वाब ते सोचणु लॻो। हिन बेदो खाई ख़तमु करे छॾियो हो, पर ख़्वाब हिन जे ज़हन में न अची सघियो। हिन बाथरूम में शेव कंदे, शावर वठंदे, कपिड़ा बदिलाईंदे बि रातो के ख़्वाब खे यादि करणु चाहियो हो। बेदो ख़तमु करण खां पोइ हिन ऑरेंज जूस जो गिलास भरे हथ में खयों, पर पोइ बेख़्यालीअ मंझां या कुझु सोचे जूस भरियल गिलास वापसि रखी सादे पाणीअ जो गिलास भरे जॾहिं चपनि ते आंदो हुयईं त हिन खे महसूसु थियो हो ख़्वाब ज़हन में अचण जी बजाए गिलास में लही आयो हुजे। पर पाणी भरियल गिलास ख़ाली थी वञण खां पोइ बि उञ जहिड़ो हिन जी ज़ुबान ते ततल वारीअ जियां उॾामण लॻो हो ऐं ख़्वाब ज़हन जे सहरा में रुञ बणिजी हिन जो मज़ाक उॾाइण लॻो। मुसर चाहियो थे कंहिं तरह ख़्वाब खे गिलास में लाहिण हिन सोचियो। कॾहिं कॾहिं कुझु यादि करण जे बावजूदि कुझु बि यादि न ईंदो आहे त दिमाग़ खे ज़ुबान सां गॾु हिकु निड़ी बि थी पवंदी आहे, जंहिंमें यादि न ईंदड़ उञ वांगुरु कंडा बणिजी चुभणु लॻंदो आहे ऐं चुभी यादि करण जी ख़्वाहिश खे वेतर वधाए छॾींदो आहे। ईअं घटि ई थियो हूंदो जो हिन जे ज़हन में हिकु अदद ज़ुबान सां गॾु निड़ीअ में थी पई हुजे,
जंहिंमें यादि न ईंदड़ ख़्वाब रुञ बणिजी उतावलो थी पियो हुजे। हू त ख़्वाबनि खे गिलास में लाहिण जो माहिर हो, पर रातो के ख़्वाब हिन खे कुझु वधीक परेशान करे छॾियो। छा हुयो? छा हुयो? छा हुयो? मुसविर यादि कंदे ऑरेंज जूस जा ढुक भरण लॻो। ओचितो डायरीअ जो ख़्यालु ईंदे हिक ई गीत में समूरो गिलास ख़ाली करे स्टडी रूम में अची डायरीअ में ताज़ी तारीख़ जा वर्क वराए ॾिसणु लॻो, जेकी ख़ाली आहे। हिनखे सम्झ में न आयो त ख़्वाब मां जाॻण खां पोइ हिन हमेशह जीअं स्टडी रूम में अची पंहिंजो ख़्वाब छो न लिखियो। हू बेयकीनीअ सां स्टडी रूम मां निकिरी टेरेस में अची वियो। आसमान मेरांजड़े बादल सां ॻुथियल हो। सतें फ्लोर तां वसी समुंड जो मंज़र ऐं शोर हमेशह वांगुरु साॻियो लॻी रहियो हो। मुसर समुंड तां निगाह हटाई त वर्किंग चेयर ॾांहुं निगाह खजी वियसि, जिते संदसि कमीज़ पियल हुई। तॾहिं हिनखे कुझु कुझु यादि आयो। राति जॾहिं ख़्वाब मां जाॻियो हो त हिन हिकदमि पंहिंजी कमीज़ लाहे छॾी हुई ऐं खां वधीक संदसि ज़हन में कुझु बि अची न सघियो। तॾहिं बेचैनीअ मां कंध खे धूणूं ॾिनूं आई ऐं कमरा क्रॉस कंदो ड्राइंग रूम में रखियल पंहिंजो ज़रूरी सामान खणी दर भर सां टंगियल फ्लेट ऐं कार जूं चाबियूं खीसे में विझी दरवाज़ो खोले ॿाहिरि निकिरी वियो हो। हिन फ्लेट जो दरवाज़ो बंदि करण खां पहिरीं हिकु बार खीसे में चाबियुनि हुअण जी पक कई ऐं दरवाज़ो बंदि करे हिकु ॿ भेरा लोॾे यकीन कयो हो त इंटरलॉक मुकमल तरह बंदि थी चुको आहे। लिफ्ट ज़रिए हेठि पहुची पार्किंग लाट में बीठल कार ॾांहुं वधी ड्राइविंग करे लोकेशन ते पहुचण ताईं हिन जो ज़हन रोड ॾांहुं घटि ख़्वाब ॾांहुं वधीक हो। उन वक़्तु राति जा 3 थिया हुआ, शायदि जॾहिं ख़्वाब जी अध मां जागी पियो हुयुसि। हिन सोचियो, राति जे उन पहर में अक्सर ख़्वाब ईंदा अथमि। राति जो उहो पहर केॾो पुरअसरार हूंदो आहे। वीराने में अंधी उन गफ़ा जहिड़ो कंहिं हाई रैकेट कामोरे जे अंदरि जहिड़ो पुरअसरार, बेअंत गहरो राज़नि सां भरियल। राति जे उन पहर में ईंदड़ ख़्वाब दिमाग़ जे उन्हनि तहनि में लही वेंदा आहिनि जेके सुबुह जो 1000 चाढ़ण जे बावजूदि यादि न ईंदा आहिनि। इहो साॻियो ई पहर आहे जंहिंमें चोर रोज़गार लाइ तयारु थी निकिरंदा आहिनि ऐं सिंध जे ॻोठनि में आशिक़ महबूबाउनि सां मिलण लाइ। उहो ई पहर चौकीदारनि जे इम्तिहान जो हूंदो आहे ऐं भाॻियनि जे मुकमिल आराम जो। उन पहर में त सितारनि ते बि निंड जा खेप चढ़ियल लॻंदा आहिनि, पर उन पहर में उहो कहिड़ो ख़्वाबु हो जंहिं मुसवर खे अस्तराब मां शहर जा चौक राउंड अबाउट्स ऐं सिग्नल्स क्रॉस कंदो रहियो हो। उन दौरान केतिरनि हंधनि ते क्रॉस कंदड़ गाॾियुनि साम्हूं ईंदड़ ट्रैफ़िक हारून ॾेई हिन खे ग़लति ड्राइविंग जो अहसासु ॾियारींदियूं रहियूं हुयूं। राति जा 9 थिया। रूप डाइनिंग टेबल ते रखियल फ्रूट बास्केट मां सूफ़ कढी कटणु चाहियो। कार्डलेस जी घंटी वॻी हुई। हिन छुरी ऐं सूफ़ टेबल ते रखी वञी फ़ोन अटेंड कयो। हेलो, जी मिसिस मुसवर थी ॻाल्हायां। उन खां पोइ रूप ॿिए तरफ़ खां जेकी कुझु ॿुधो सो खेसि जोड़न लाइ काफ़ी हो। उहो रिसीवर ऑफ करण खां सवाइ ॿिन्ही हथनि में पकिड़े छातीअ सां लॻाए विच ड्राइंग रूम में ओकड़ू वेही रही हुई, जीअं का ॿारड़ी घर में घिड़ी आयल दहशत गर्दनि खां बचण लाइ घर जे कुंड में करूंडड़ी थी वेही रहण जे बावजूदि गैर महफ़ूज़ हुजे। कंहिं घर जी काल बेल वॼाई हुई, हिकु दफ़ो, ॿियो दफ़ो ऐं कई दफ़ा। तॾहिं रूप खे अहसासु थियो हो हू कोई दर ते मौजूदु आहे। हिन उथी हीसियल हियांव सां दर खोलियो। साम्हूं मुसवर जो डायरेक्ट दोस्त कंधु झुकायो बीठो। कीअं थियो? रूप कोशिशि करे ॻाल्हायो। हू जवाबु ॾियण बजाए रूप खे सहारो ॾेई हेठि वठी आयो। हिन जी गाॾी सिविल अस्पताल ॾांहुं डोड़ण लॻी। हू जीअं आयो हो कुझु मुंझियल हो। डायरेक्टर चयो, हिन कमु त हमेशह जीअं परफेक्शन सां पे कयो, पर ॻाल्हायई मुख़्तसिर पे। 8:30 वॻे असां पेकअप कयो हो। मां खांसि मुंझारे जो पुछियो त खिली चयईं ख़्वाबु गुम थी वियो आहे।
माण्हुनि ॿुधायो ॿिलीअ जे ॿचे खे बचाईंदे हिन जी गाॾी आउट ऑफ कंट्रोल थी वई। सिविल अस्पताल पहुची ॾकंदड़ हथनि थड़कंदड़ चपनि ऐं लड़ी पियल लुड़कनि सां रजिस्टर ते सही कंदे रूप खे लॻो उहो पंहिंजे मुड़ुस जो न पर पंहिंजे जवान जवान पुट जो लाश वठणु आई हुजे, जेको संदसि जीअण जो आख़िरी सहारो।